ख़बर शामिल कंदासीं। तलहारा मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मल्हा। डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टीअ जी ज़ेर सदारत कमेटी रूम में बिजलीअ जी चोरी रोकण लाइ गॾिजाणी मुनक़िद कई वई। गॾिजाणी में डिप्टी कमिश्नर बदीन, एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर हेस्को बदीन, वसीम कोराई ऐं एग्ज़ीक्यूटिव इंजीनियर हेस्को टंडो मामूद ख़ान जे इब्राहिम कीरियो खे हिदायतूं ॾींदे चयो त बिजलीअ जी चोरी रोकण लाइ सभ खां पहिरियों शुरूआति पंहिंजे डिपार्टमेंट जे माण्हुनि खां करियो। तव्हांजी 50% बिजलीअ जी चोरी ख़तमु थी वेंदी। हुन वधीक चयो त बिजली सार्फ़िन खां राहतुनि जी वसूलीअ लाइ अमल तेज़ कयो वञे। बिजलीअ जी चोरीअ जी संगीन ॾोह बाबति माण्हुनि खे आगाही ॾिनी वञे। बिजलीअ जे नए कनेक्शन जो तरीक़ेकार पिणु आसान कयो वञे। उन मौक़े ते SSP बदीन शिराज नज़ीर चयो त जिते बि ज़िले इंतिज़ामिया या पुलिस जी ज़रूरत हूंदी त उहा तव्हां सां हर वक़्तु गॾु हूंदी। हुन वधीक चयो त कंहिं बि थाणे ते FIR दाख़िल कराइण लाइ आयल हेस्को अमलदार घटि में घटि 17 ग्रेड या उन खां लाज़मी मथे हुअणु घुरिजे। गॾिजाणी में एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 राजेश दिलपत ऐं ज़िले जा समूरा असिस्टेंट कमिश्नर तोड़े DSPs ऐं ॿिया लाॻापियल आफ़ीसर पिणु मौजूदु हुआ।